हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रोज़े मुबारक ते आया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां हिकिड़े माण्हू खे सही सम्झाई नथो, मां उन जे हक़ में कीअं हिमायत कयां, मां कीअं उन जी बैयत कयां, मां कीअं उनखे सचो सम्झां जॾहिं आहे ई न। अल्लाह जा रसूल पूरी दुनिया वमा फ़ीहा जे अंदरि सभ खां वधीक हीअ जाइ मदीने वारी सुहिणे हुसैन खे महबूब आहे। मुंहिंजा नाना तुंहिंजे रोज़े खे छॾणु हुसैन जे लाइ वॾो सवालिया निशान आहे। फ़क़ति हुसैन जे लाइ न, बल्कि हुसैन जे आल जे लाइ, हुसैन जे औलाद जे लाइ, बचड़नि जे लाइ, अहले बैत जे लाइ तुंहिंजे रोज़े खे छॾणु वॾो मसइलो आहे। पर हिन टाइम ॻाल्हि हक़ जी आहे। मुंहिंजा नाना, अॼु मां हिन हक़ जे कलेमात खे बुलंद करण जे लाइ मां तुंहिंजे रोज़े खे छॾींदो थो वञा। ख़बर नाहे वरी मुलाक़ात थिए या न थिए। हज़रत हुसैन पंहिंजा बचड़ा वठी करे मक्कतुल मुबारक रवाना थी विया। ॻाल्हि खे चङी तरह सम्झो। इन में खोड़ सारा मसइला, हीअं थियो हूअं थियो, पोइ तारीख़ जा मसइला आहिनि, कंहिं कहिड़ी ॻाल्हि बयानु कई आहे, कंहिं कहिड़ी ॻाल्हि। मां मुस्तनद जेके रिवायतूं आहिनि जिन में कंहिं बि क़िस्म जो कोई बि माण्हू इख़्तिलाफ़ नथो रखे, उहे थो बयानु कयां। मके जॾहिं पहुता, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े जो इस्तक़बाल कयो, जंहिं माण्हू खे ख़बर पई त हुसैन ज़ाहिर आहे चश्मो चराग़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आख़िरी निशानी, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बचड़ो हुयो, अहले बैत अतहार आहे। दिली हर माण्हू जी अहले बैत सां मुहबत हुई। लगातार माण्हू अचनि पिया, हज़रत हुसैन सां मुलाक़ात कनि पिया। पोइ ज़ाहिर आहे जेके क़रीब हुया, वेझा हुया, उहे सवाल कनि पिया, साईं ख़ैर त आहे, छा मसइलो आहे। हज़रत हुसैन उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाइबो, हीउ मसइलो आहे, हीउ मसइलो आहे, हीअ ॻाल्हि आहे। ख़ैर होॾां कूफ़े वारनि ख़त लिखणु शुरू कया हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु। ॻाल्हि खे सम्झो त साईं असां अव्हांजा मुंतज़िर आहियूं, असां हेतिरा माण्हू आहियूं, हेतिरा माण्हू असां तव्हांजी बैयत आहियूं, असांखे यज़ीद जी हुकुमरानी कंहिं बि क़िस्म जे क़ाबिल क़बूल न आहे। हज़रत हुसैन इहे ख़त ईंदा रहिया। हज़रत हुसैन जॾहिं पंहिंजनि रुफ़क़ा सां इन शइ जे मुतालिक़ मशवरो कयो त हे कूफ़े वारा ख़त लिखंदा, त काफ़ी माण्हुनि उन टाइम ई इनकार कयो। साईं ॻाल्हि इहा आहे त न कूफ़े वारनि पहिरियों तव्हांजे वालिद हज़रत अली सां बि गद्दारी वारो मामिलो कयो आहे। इहे मुनाफ़िक़ आहिनि कूफ़े वारा, इहो मशहूरु आहे न, कूफ़े वारा वॾा मुनाफ़िक़ आहिनि। उनखां बाद में तव्हांजे भाउ सां बि उन्हनि गद्दारी वारो मामिलो कयो आहे। असांजी तजवीज़ राय इहा आहे त अव्हां एॾे वञण जो फ़ैसिलो न कयो। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त ठीकु आहे, इन जे लाइ मुंहिंजे ज़हन जे अंदरि ॿी तजवीज़ आयल आहे। सभ खां पहिरीं मां पाण न वेंदुमि, मां पंहिंजे सौट मुस्लिम बिन अकील खे पंहिंजो वकील बणाए करे होॾे मोकिलींदुमि। पोइ त वञे, उतां जा हालात ॾिसे, माण्हुनि जा मामलात ॾिसे, मसाइल ॾिसे, ऐं वाक़ई ख़त घुराइण वारा सचा आहिनि, मुस्लमान आहिनि, अहले बैत सां मुहबत करण वारा आहिनि, या मुनाफ़िक़ आहिनि जेके घुराइनि था पिया। ख़त ईअं हज़रत हुसैन ॾे किन चयो आहे 9,000, किन चयो आहे 10,000, किन चयो आहे 12,000। ख़त अलाए केतिरा हज़रत हुसैन ॾे आया। लॻभॻि 18,000 माण्हू या 20,000 माण्हू जेके हज़रत हुसैन खे मदू कनि पिया त तव्हां अचो, तव्हांजे हथ ते असां बैयत करे तव्हांखे पंहिंजो अमीर तस्लीम कयूं था, असां यज़ीद खे पंहिंजो अमीर तस्लीम नथा कयूं। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मके खां जॾहिं रवाना थियनि पिया त काफ़ी सहाबा इकराम, काफ़ी पंहिंजनि अज़ीज़ व अक़ारिब रिश्तेदारनि सभिनी झलियो। साईं जेकॾहिं तव्हां वञो बि था त पंहिंजा मासूम बचड़ा पाण सां गॾु न खणी वञो। छा त कूफ़े वारनि ते कोई बि एतबार न आहे। हुननि अॻ में बि इहो मामिलो कयो आहे, मतां हाणे बि कनि। बहितर तजवीज़ इहा आहे, अव्हां पाण वञो, पंहिंजा नंढड़ा मासूम बचड़ा न खणो। चई न, मां जाॾे वेंदुमि पंहिंजा बचड़ा पाण सां गॾु खणी वेंदुमि। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला निकिता, हुन मुस्लिम बिन अकील खे मोकिलियो। मुस्लिम बिन अकील मके खां आयो मदीने जी तरफ़, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते सलात व सलाम पढ़ई, बाद में सफ़र शुरू कई, वियो। हज़रत मुस्लिम बिन अकील वञी करे पहुतो कूफ़े जे अंदरि। उन टाइम जेको गवर्नर हुयो कूफ़े जो, उनजो नालो हो नोमान बिन बशीर। नोमान बिन बशीर तमामु बहितरीन ऐं ज़बरदस्त माण्हू हो, सुठी तबियत वारो माण्हू हो। यज़ीद खे ज़ाहिर आहे हुनजा माण्हू, हुकूमत हुई, हुनजा माण्हू बि रखियल हुया। हिन जॾहिं हज़रत मुस्लिम बिन अकील रज़ी अल्लाह ताला अन्हु ते पहुता त काफ़ी माण्हुनि गॾिजी करे हज़रत मुस्लिम बिन अकील जे हथ जे मथां बैयत कई, ऐं हज़रत मुस्लिम बिन अकील खे चवंदा असां सोणे हुसैन खे पंहिंजो इमाम ऐं अमीर तस्लीम कयूं था पिया। जॾहिं ॾिठईं त एतिरा माण्हू तक़रीबन कमो पेश हज़रत मुस्लिम बिन अकील जे हथ ते 18,000 माण्हुनि बैयत कई। घणनि माण्हुनि बैयत कई बाबा? ॻाल्हि खे चङी न, 18,000 माण्हुनि।
हज़रत मुस्लिम बिन अकील उतों जी फ़िज़ा ॾिठी, ॾाढो ख़ुशि थिया। हज़रत हुसैन साईं ने ख़त लिखियऊं त साईं मामिलो असल में इहो आहे, हितां जी फ़िज़ा ॾाढी माशाअल्लाह बाग़ बहार आहे, हितां जा माण्हू तव्हां सां ॾाढी मुहबत कनि था, अहले बैत अतहार सां ॾाढी मुहबत कंदा, अवां भली पंहिंजो सफ़र करे हलिया अचो। ख़तनि जो ज़रियो को फ़ोन जो मोबाइल जो सिस्टम न हुयो। उहो हिकिड़ो कासिद वेंदो घोड़नि ते चढ़ी करे वञे, जॾहिं वञी पहुचे उहो ख़त मिले। हेॾां यज़ीद खे जॾहिं ख़बर पई त मुस्लिम बिन अकील पहुतो आहे, माण्हुनि सां बैत वारो मामिलो हज़रत हुसैन जे तरफ़ां बैत करे थो पियो, उन जेके माण्हू उतां जा हुया उन्हनि चयो त नोमान बिन बशीर त कंहिं बि कम जो न आहे, जेकॾहिं अव्हांखे कूफो ऐं बसरा सम्झो था पिया त हीअ इलाइक़ा खपनि था पिया त महिरबानी करे को सख़्तु क़िस्म जो गवर्नर मोकिलियो। यज़ीद उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे कूफे जो गवर्नर बणायो। कंहिंखे बणाई बाबा गवर्नर? उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे कूफे जो गवर्नर बणाए करे मोकिली। वो बसरा जो गवर्नर हुयो, उते हुन पंहिंजो भाउ उस्मान बिन ज़ियाद खे मुक़ररु करे ऐलान कयो त यज़ीद जो हुकुम थियो आहे, मां हलियो थो वञा कूफे जो, हिते जेकॾहिं कोई बि नाफ़रमानी कंदो त उन सख़्तु सज़ा मिलंदी। इंतिहाई ज़ालिम शातिर ऐं बदबख़्त माण्हू हुयो, ख़तरनाक माण्हू। बहरहाल